काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके कमेंट्स कंदा आहिनि त असां वॾो परेशान आहियूं, असांखे परेशानी जे लाइ को अहिड़ो वज़ाइफ़ ॾे। हीउ वज़ाइफ़ अहिड़ो आहे जेको अलाह जे रसूल के इंसान खे ॿुधाए। साईं जन बल्कि पाण बि उन हालात में हूंदा त इहे पढ़ंदा। हीउ वज़ाइफ़ अहिड़ो आहे। काफ़ी सारा दोस्त अहिड़ा आहिनि, पोइ के वीचारा बेरोज़गार आहिनि। हीअ बेरोज़गारी में बि तव्हां पढ़ो, तव्हांखे का बि तंगी आहे तव्हां उन में पढ़ो। जेका बेचैनी आहे परेशानी आहे न ख़तमु थिए त पोइ तूं मूंखे चओ न। तव्हां इन वज़ीफ़े खे तेसि ताणी न छॾियो जेसि ताणी उहे तव्हांजा कम न थियनि। उहे कम अहिड़ा तव्हांजा रंग बि लाहींदा जो तव्हां चवंदो त अल्हम्दुलिल्लाह या रब्बी, अल्हम्दुलिल्लाह या रब्बी। अल्लाह जो कसम त अल्लाह जो शुक्र कंदा। तव्हांखे यकीन हूंदो बसि थोरे वक़्त जे लाइ पढ़ी वरी उनखे अध में छॾी ॾींदा। पढ़ो, इन जा रंग ॾिसो, इन जा कम त ॾिसो न। रब जेको कंदो आहे सो ज़बरदस्त ऐं मस्त कंदो आहे। अल्लाह जे प्यारे मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे को शख़्स आयो, साईं जन खे चवणु लॻो त साईं मां ॾाढो बेचैन थो रहां, परेशान थो रहां, हर वक़्तु बेचैनी आहे। रब जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आयो। साईं जन था फरमाइनि त ए इंसान, जॾहिं मां परेशान हूंदुमि, बेचैन जी हालात में हूंदुमि त पढ़ंदुमि या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस, या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। खुदा जो कसम, हिनखे एसि ताणी न छॾियो जेसि ताणी तव्हांजी उहे मुश्किलातूं परेशानियूं ख़तमु न थियनि। अल्लाह जे प्यारे हबीब जा जेके बि फरमान आहिनि सचा अथव, इन ते अमल कयो, यकीन कयो। इंशाअल्लाह जेकॾहिं बेड़ा पार न थियनि त मूंखे चइजांइ, मुंहिंजो सर कटिजांइ। त कुझु वक़्तु करे ऐं छॾे ॾींदा आहियो। त 90 ॾींहं त सांदे कयो न। 90 ॾींहं हर वक़्तु परेशानी जी हालात में हुजे, बेरोज़गारी हुजे, बे औलादी हुजे, घर में सुकून ऐं राहत न हुजे, अल्लाह जी ज़ात बाबरकात यकीन रख। इहो पढ़, या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। ॾिस त कीअं थो थिए तुंहिंजो मौजज़ो। अल्लाह जो कसम, कीअं थो ॾिस मौजज़ो थिए। तूं यकीन रख रब जी ज़ात ते। रब जेको करे सो ज़बरदस्त करे। रब जी ज़ात जेको करे सो ज़बरदस्त करे। अल्लाह तू रब जे इन वज़ीफ़े खे सची दिलि सां विर्द कजांइ। जेकॾहिं रंग अखियुनि सां न ॾिसे त मुंहिंजे सर खे कटे छॾिजांइ। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, रुॻो पंहिंजो पाण में ईमान रखो। ईमान रखो। ईमान रखण जो मक़सदु छा आहे? यकीन रख, ये बेड़ा पार थी वेंदे। तूं हाणे आज़मा ॾिस, परेशानी जे वक़्त में न पढ़ या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस, या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। जेतिरो ॾिस तोखे पाण खे सुकून न मिले ऐं तुंहिंजी उहा बेचैनी ख़तमु न थिए, तुंहिंजी उहा मुश्किलात दूर न थिए, रब तुंहिंजा इहे रंग जेके बि तकलीफ़ वारा दूर न करे, ख़ुदा जो कसम तूं मूंखे चइजांइ। यकीन रख न रब जी ज़ात ते। हर वक़्तु पढ़ या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस, या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस।